नाज़िर, नंदो में कोरोना जी ॿी शदीद लहर बावजूद मालपीड़ी में SOPs ते अमल न थी सघियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुर्तज़ा कोसो। जी बिल्कुलु, कोरोना वबा जी शिदत ऐं उन जे पखिड़िजण में इज़ाफ़े खां पोइ SOP ते सख़्ती सां अमल करण जो हुकुम जारी कयो वियो ऐं स्कूलनि ऐं दरगाहुनि वग़ैरह खे बंदि करे मुकमल सील कयो वियो आहे। मगर निंदो शहर में लॻल हिन मालपीड़ी जंहिंमें सवनि जी तइदाद में माण्हू मौजूदु आहिनि, जिते न त कंहिंखे मास्क लॻल आहे ऐं न वरी को सोशल डिस्टेंस नज़र अची रहियो आहे, जंहिं करे कोरोना जी वबा फैलिजण जो तमामु वॾो अंदेशो मौजूदु आहे। ऐं अव्हांखे हिते इहो बि ॿुधाईंदो हलां त शहर में पिणु वॾे पैमाने ते रश नज़र अची रही आहे। ॻाल्हि ॿोल थी त संदन चवणु हो त असांखे मालपीड़ी लाइ को बि नोटिफिकेशन नाहे मिलियो ऐं अगरि जेकॾहिं अहिड़ो नोटिफिकेशन खेनि मिलियो, उन्हनि जो चवणु आहे त असांखे जेकॾहिं अहिड़ो नोटिफिकेशन मिलियो त असां उन ते अमल दरामद ज़रूरु कराईंदासीं। जी।